वफ़ाक़ी काबीना मुल्क में मार्केटूं रात जो 8:30 वॻे ऐं शादी हाल 10 वॻे बंद करण की मंजूरी ॾेई छॾी। फ़ैसिलो फौरी तौर लागू थींदो। समूरनि सरकारी इदारनि में बिजली जो इस्तेमाल 30% ताईं घटाइण जो फ़ैसिलो। 1 फ़रवरी खां फ्लैटमेंट वारनि बल्बनि की तैयारी ते भी पाबंदी लागू। वधीक बिजली इस्तेमाल कंदड़ इलेक्ट्रॉनिक पखनि ऐं ॿियनि शयुनि जे इस्तेमाल ते पाबंदी हूंदी। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त फ़ैसिलनि ते अमल सां 62 अरब रुपयनि जी बचत थींदी। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान खान के हिकु भेरो ॿीहर पार्लियामेंट वापसि अचण जो मशवरो ॾेई छॾियो। दादूद शहर सीता में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त PTI वारा केपी में तालिबान के भत्तो ॾेई रहिया आहिनि। इमरान जी सियासत न रुॻो खेसि पर मुल्क खे भी नुक़सान पहुचाए रही आहे। ज़िद करे इलेक्शन नथो वठी सघे। MQM सां इख़्तिलाफ़ आहिनि, अॻिते हली भी थींदा। मकानी निज़ाम खे बहितर करणु चाहियूं था। MQM सां मुआहिदे तहत हलणु चाहियूं था। मसइला भी हल करण लाइ तयार आहियूं। जनूबी पंजाब, जनूबी पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान, सूबा सिंध और बलोचिस्तान डूबा हुआ था और हमारा सियासी मुखालिफ हमें मदद नहीं तो हमारे अवाम को मदद करने के बजाय वो अपने सियासी लड़ाई को पॉज तक नहीं कर सके, रुक नहीं सके। वो अपना लॉन्ग मार्च के सिलसिले चलते रहे। इमरान खान साहब है, ख्वाहिश तो बहुत ज्यादा रखता है, हर मौके पे वो फेल हो चुका है। 2 दफा लॉन्ग मार्च निकाल के ये दावा कर रहा था कि वो अर्ली इलेक्शंस करवाएगा और वो फेल हो चुका। PTI हुकूमत सिंध जे सामूंडी बेटन ते नवां शहर अॾण जी मंज़ूरी ॾिनी, जंहिंसां परॾेही सीड़प ऐं रोज़गार जा मौक़िया पैदा थियनि हा। मुल्क ते 30 सालनि खां ॿिनि ख़ानदाननि जो कब्ज़ो हो। अवाम 2018 में उन्हनि खे रद्द कयो। मज़बूत मईशत सियासत सां मशरूत आहे। PTI चेयरमैन इमरान खान हिकु तक़रीब के वीडियो लिंक ते खिताब कंदे चयो आहे त मुल्क खे पंहिंजे पेरनि ते बीहारण ऐं मज़बूत मईशत लाइ एक्सपोर्ट वधाइणो पवंदो। इम्पोर्टेड हुकूमत IMF वटि अवामी हक़नि जो तहफ़ुज़ यकीनी बणाइण में नाकाम थी चुकी आहे। तकड़ी इलेक्शन ई मुल्क खे मुआशी बहरान मां कढी सघे थी। महांगाई सबबि अवाम जी भी सैफ़ ख़त्म थी रही आहे। हुक्मरान जल्द चूंडूं कराइनि। इमरान खान पंजाब जे वॾे वज़ीर जी एतमाद वारे वोट लाइ अॻुवाननि जो इजलास सॾाए वरितो। PTI चेयरमैन इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी ख़िलाफ़ तोहीने इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी। इमरान खान पेश न थियो। असद उमर ऐं फवाद चौधरी भी न आया। इलेक्शन कमीशन पारां ईंदड़ ॿुधणीअ ते इमरान खान ऐं ॿियनि जी पेश न थियण जी सूरत में गिरफ़्तारी वारंट जारी करण जो चिताब। कमीशन जे मेंबर निसार दुरानी रिमार्क्स ॾिना त 4 महीना थी विया आहिनि, जवाबदार पेश न थी रहिया आहिनि। ईंदड़ ॿुधणीअ ते इमरान खान ऐं ॿिया पेश न थिया त वारंट जारी कंदासीं। केस जी ॿुधणी 17 जनवरी ते आई मुलतवी। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन के इमरान खान खिलाफ तोहीने इलेक्शन कमीशन की कार्रवाई जारी रखण की इजाज़त ॾेई छॾी। इलेक्शन कमीशन की दरख्वास्त ते हुकुम ॾींदे अदालत जणायो आहे त कमीशन तहरीक इंसाफ जे एतिराज़नि ते भी कानून जी मूजिब फ़ैसिलो करे। कंहिं भी हाई कोर्ट कमीशन के कार्रवाई खां नाहे रोकियो। सिंध में ऐं लाहौर हाई कोर्ट के रुगो हदमी फ़ैसिलो जारी करण खां रोकियो आहे। इलेक्शन एक्ट तहत इलेक्शन कमीशन कार्रवाई करे सघे थो। बोर्ड मुतासिरन के मुकम्मल तौर बहाल कयो वेंदो। मुतासिरन के कारोबार ऐं ज़राअत लाइ बिना व्याज जे कर्ज़ ॾींदा वेंदा। सीता में बोर्ड मुतासिरन सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अञा भी सिंध ऐं बलोचिस्तान जे कुझु इलाइक़नि में बोर्ड जो पाणी बीठल आहे। वसीला घटि आहिनि। मुतासिरन जी बहालीअ में वक़्तु लॻंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी बोर्ड सटियल इलाइक़नि जो फ़िज़ाई जाइज़ो वरितो।
MPA फयाज़ बुट ऐं डॉक्टर असद लगारी इंडस साहिब वटां 10 फुट ऊंचो बंद वधण जी तजवीज़ ॾिनी। चीफ इलेक्शन कमिश्नर खिलाफ तहरीक इंसाफ जे तौहीनी अदालत जी दरख्वास्त ते इस्लामाबाद हाई कोर्ट जे रजिस्ट्रार एतराज़ वारे छॾिया। रजिस्ट्रार ऑफिस चयो आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर तोड़े इलेक्शन कमीशन आईनी इदारो आहे, तौहीनी अदालत जी कार्रवाई कीअं थी सघे थी। नॉन कस्टम पेड गार्डन वारे केस जी सुप्रीम कोर्ट में ॿुधणी। बिना तैयारी जे पेश थियण थी अदालत पारां कस्टम अमलदारनि ते सख़्त कावड़ जो इज़हार। सुभाणे DG कस्टम इंटेलिजेंस तलब जस्टिस काज़ी फ़ाइज़ निसार माफ़ी ॾींदे चयो आहे त नॉन कस्टम गाॾियूं कीअं ईंदियूं आहिनि, छा को गाॾी खीसीअ में खणी ईंदो आहे। मरियम नवाज नून लीग के चीफ ऑर्गेनाइजर मुकरर। नून लीग जी नायब सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ मंजूरी ॾेई छॾी। नून लीग के तनसीम साज़ी जी ज़िम्मेवारी मरियम नवाज हवाले। PTI कराची ऐं हैदराबाद में एडमिनिस्ट्रेटर्स जी मुक़ररी खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। अदालत पारां इलेक्शन कमीशन चीफ सेक्रेटरी मकानी खाते जे सेक्रेटरी ऐं ॿियनि खे नोटिस जारी। 4 जनवरी ते जवाब तलब। बिलाल गफ़ार दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त चूंड शेड्यूल बाद एडमिनिस्ट्रेटर्स जी मुक़ररी गैरकानूनी आहे। PTI चेयरमैन इमरान खान जूं तोशाखाना वारे घड़ी के ख़रीद कंदड़ उमर फारूक जी अगूणी घरवारी सोफिया मिर्ज़ा ते सखर में फ्रॉड जो केस दाख़िल। सनाउल्ला मयसर जी दरख्वास्त ते अदाकारा सोफिया मिर्ज़ा ते दाख़िल केस में फ्रॉड, क़त्ल, धमकियुनि ऐं गारनि समेत ॿिया कलम शामिल कया विया। केस में सोफिया मिर्ज़ा जी भेण मरियम मिर्ज़ा, मैनेजर मारिया खुरम के भी नामज़द कयो वियो। पुलिस अदाकारा सोफिया मिर्ज़ा जी गिरफ़्तारी लाइ सिंध जे घरू वज़ारत खे ख़त लिखी इजाज़त भी घुरी वरिती। सिंध में अटे जे अघ वधंदड़ अघनि ते ज़ाब्तो न आयो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, दादू, नवाबशाह ऐं ॿियनि शहरनि में अटे जा अघ चोट चढ़ियल। कार्रवाई न थियण सबबि दुकानदारनि अटे जा मनपसंद अघ मुक़रर करे छॾिया। अटो 130 खां 160 रुपयनि ताईं फ़ी किलो विकिरो थियण लॻो। सूरत सख़्त परेशान। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज, अघ कंट्रोल करण जो मुतालबो। सिंध में थधि, बोॾ ऐं बरसाति मुतासिरनि जा अंश वधाए छॾिया। शिकारपुर, लाड़कानी ऐं ॿियनि बोॾ मुतासिर इलाइक़नि में वधंदड़ मुतासिरनि जी वाह नथी जॾहिं त मुतासिर घरनि जी बिजली बहाली जे इंतज़ार में वेठल। गढ़ीखेरो में बोॾ मुतासिर वाहर न थियण ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। मुज़ाहिरो ऐं धरणो गाजी खावड़ ऐं सिजावल जुणजो में बोॾ मुतासिरनि पारां वाहर न थियण ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो वियो। अकरी चौधरी भरसां दरगाह खुशखैर मोहम्मद हिस्बाणी में ॿ ॾींहं अॻु क़त्ल कयल कैमरा ऑफिसर लियाकत अली उर्फ असलम हिस्बाणी जो केस दाख़िल। मक़तूल जे भाउ जी फरियाद ते 5 जवाबदारनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। केस में फ़कीर जाबिर हिस्बाणी, अहमद अली, हज़बुल्ला, शमशाद फ़कीर ऐं इल्ताफ़ फ़कीर खे नामज़द कयो वियो।
जेका बाद में मोटरसाइकिल घिटिया में बिहारण तां बिंदुरन में झेड़ो 8 ॼणा ज़ख़्मी। घिटी में मोटरसाइकिल बिहारण तां बिरोही ऐं पठान बिरादरी जे बिंदुरन में झेड़ो थियो। ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। खानपुर भरसां बि बिंदुरन में झेड़ो कुहाड़ियों ऐं डंडा लॻण सबबि हिक ई कुटुंब जा 6 भाती ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो। टंडो जान मोहम्मद में ज़रई पानी जे तकरार तां आराई ऐं पठान बिरादरी जे बिंदुरन में झेड़ो। हिक नौजवान मारिजी वियो। ॻोठ खुशी मोहम्मद आराई में झेड़े दौरान फायरिंग जे नतीजे में नौजवान अख्तर हुसैन आराई मारिजी वियो। चंगेज़ खान पठान ज़ख़्मी थी पियो। अस्पताल मुंतकिल। ठारूशाह वेझो दरबेले जे कचे वारे इलाइक़े में एहलकार शहादत बाद पुलिस जो ऑपरेशन बख्तरबंद गाड़ियों भी ऑपरेशन में शामिल। पुलिस मूजिब शहीद थियल पुलिस एहलकार मेहर मशहूरी समेत ॿियनि जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ ऑपरेशन कयो पियो वञे। कराची जे लाइन्स एरिया में 3 ॾींहनि खां बिजली ऐं पाणी जी बंदिश ख़िलाफ़ औरतुनि ऐं ॿारनि में जो धरणो। डंडा बरदार औरतुनि नुमाइश चौरंगी ॾांहुं वेंदड़ रोड ब्लॉक करे छॾियो। एहतजाज कंदड़ औरतुनि जो चयो त बिजली पाणी ऐं गैस न हुजण सबबि अज़ाब में मुब्तला आहियूं, पर केर बि ॿुधण वारो नाहे। टंडो गुलाम हैदर भरसां ॻोठ हारून पल में कखां झूपड़ियुनि खे बाहि लॻी वई। 10 खां मथे घर सड़ी रख थी विया। घरनि में पयल अनाज समेत अलह तलह सड़ी वियो। चौपाए माल जो वाड़ो बि सड़ी वियो। इतला ते टंडो गुलाम हैदर मां फायर ब्रिगेड अमिलियो पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। कराची टेस्ट जे पहिरीं इनिंग में न्यूज़ीलैंड जी टीम पहिरीं इनिंग्स में 449 रन्स ते आउट थी वई। पाकिस्तान जी ॿी इनिंग में बैटिंग जारी। ऐं यूक्रेनी फ़ौज जो माकिफ्का शहर में तरसियल रूसी फ़ौज ते मिसाइल हमलो। 60 रूसी मारिजी विया। केतिरा ई ज़ख़्मी। ॿिन्ही फ़ौजनि जी हिक ॿिए ते फायरिंग जारी।